मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाक़िबतु लिलमुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ाल अल्लाहु तआला या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअति फ़स्अऊ इला ज़िक्रिल्लाह व ज़रुल बैअ। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जीअं अल्लाह ताला तव्हां असांखे अहले ईमान बनायो, मुसलमान बनायो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खां बनायो ऐं अल्लाह ताला जुमे नमाज़ ते अचण जी सादत नसीब अता फ़रमाई। यकीन तौर ते नेकी जेकी आहे इहो बंदो जेको अल्लाह ताला जे अमर सां कंदो आहे ऐं गुनाहनि खां बचंदो बि आहे, उहो बि अल्लाह ताला जे अमर सां। पंहिंजी दानाई सां बंदो नेकी बि नथो करे सघे, पंहिंजी दानाई सां बंदो गुनाहनि खां बि नथो बची सघे। हा, अल्लाह ताला जी रहमत उन बंदे जे मथां ईंदी आहे त इहो बंदो नेकी बि कंदो आहे, इन खां बाद में गुनाहनि खां बि बचंदो आहे। अॼोको जेको ॾींहुं आहे, इन ॾींहं जी अल्लाह ताला फ़ज़ीलत जेकी आहे क़ुरान हकीम जे अंदरि नोट था फ़रमाई आहे। ऐं अॼोको जेको ॾींहुं आहे, यकीन तौर ते हफ़्ते में तमामु ॾींहंनि खां ज़्यादा में ज़्यादा इन जी फ़ज़ीलत आहे। हिकु हदीस में आयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त पूरे हफ़्ते में रोज़ानो जेको आहे सिज तुलू थींदो आहे, जेको सिज तुलू जुमे जे ॾींहुं थींदो आहे, यकीन तौर ते इन जी फ़ज़ीलत अल्लाह जे नज़दीक तमामु ॾींहंनि खां मथे आहे। ऐं ईअं सम्झो हे मुसलमान जे लाइ ऐं मोमिन जे लाइ अॼोको जेको ॾींहुं आहे, यानी ख़ुशी खां ख़ाली जो ॾींहुं आहे। इन एतबार सां त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिए मक़ाम ते फ़रमायो त जुमे जी हर हिकु घड़ी जे अंदरि अल्लाह ताला हर हिकु मुसलमान जे लाइ हिकिड़ो को क़बूलियत जो वक़्तु रखंदो आहे। पोइ उहो वक़्तु जेको आहे आम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो त जुमे जे ॾींहुं अल्लाह ताला हर हिकु मुसलमान जी हिकिड़ी दुआ जेको लाज़मी क़बूलु कंदो आहे। पोइ उन जा काफ़ी जेको आहे इरशाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख़्तलिफ़ रिवायतुनि में बयानु कया। पोइ को वक़्तु उहो ख़ुतबे जे टाइम ॿुधायो वियो आहे, नमाज़ जे पूरे थियण खां बाद में बि ॿुधायो वियो आहे, असर नमाज़ खां बाद में ॿुधायो वियो आहे, ऐं मग़रिब जे वक़्तु बि ॿुधायो वियो आहे त इन जुमे जे बरक़त वारे ॾींहं जे अंदरि अल्लाह ताला ईमान वारनि जी दुआ जेको आहे लाज़मी क़बूलु कंदो आहे। ऐं हे उहो ई ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम जे लाइ अल्लाह ताला मिटी जमा कराई ऐं आदम अलैहिस्सलाम जे अल्लाह ताला होलीअ खे जंहिं टाइम तयारु कयो ऐं जंहिं ॾींहुं आदम अलैहिस्सलाम जे जिस्म जे अंदरि रूह अची वियो ऐं असां आदम अलैहिस्सलाम अखि खोली त यकीन तौर ते उहो जेको ॾींहुं अल्लाह ताला बनायो हुयो उहो ॾींहुं जुमे वारो बनायो हुयो।
आदम अलैहिस्सलाम जंहिं टाइम जन्नत में दाख़िल थिया इहो ॾींहुं बि जेको जुमे वारो हुयो। ऐं तमामु रिवायतुनि जे अंदरि आयो त आदम अलैहिस्सलाम जी तौबा जेकी हिन सरज़मीन ते क़बूल थी आहे, उलमा फरमाए त उहो बि ॾींहुं अलाह ताला जुमे वारो बनायो हुयो। यानी जुमे वारे ॾींहं खे अलाह ताला तमामु वॾी ज़्यादा फ़ज़ीलत ॾिनी आहे। उन फ़ज़ीलत खे अलाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि हीअं बयानु कयो, या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअति फसअउ इला ज़िक्रिल्लाह वज़रुल बई। अलाह ताला फरमाए जॾहिं तव्हांखे जुमे जे लाइ सॼो वञे, यानी जंहिं टाइम जुमे जी अज़ान थिए थी तव्हांखे सॼो वञे, त पोइ अलाह ताला फरमाए त हाणे तव्हां पंहिंजे मामलात खे, कारोबार खे, सभिनी खे पोइते करे अलाह ताला जे ज़िक्र जी तरफ़ अचो। हाणे हिन आयत जे अंदरि अलाह ताला नमाज़ खे ज़िक्र सां तशबीह ॾिनी आहे। त यकीन तौर ते नमाज़ जे अंदरि अलाह ताला जी वहदानियत बयानु थींदी आहे। नमाज़ जे अंदरि बंदो अलाह ताला जी सना बयानु कंदो आहे, छो त नमाज़ी इब्तिदा जे अंदरि असां पढ़ूं था अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। हाणे हे जेके बि कलमा आहिनि, हे सभु कलमा अलाह ताला जी तौहीदी मथां डिपेंड कनि था त तमामु तारीफ़ूं उन अलाह लाइ जेको जहाननि जो रब आहे, अर्रहमानिर रहीम, ऐं उहो महिरबान आहे ऐं रहम कंदड़ आहे। मालिक यौमिद्दीन, क़यामत ॾींहं जो मालिक आहे। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, ए असांजा रब, असां तुंहिंजी इबादत कयूं था ऐं तोखां ई असां मदद तलब कयूं था। यानी इन कलमनि जे अंदरि बंदो अलाह ताला जी वहदानियत खे रोज़ानो नमाज़ जे अंदरि बयानु थो करे। असां 5 वक़्त नमाज़ था पढ़ूं, इन 5 वक़्त नमाज़ जे अंदरि इन कलमनि खे असां दोहराईंदा आहियूं। इन कलमनि खे जीअं दोहरायूं था, यकीन तौर ते इन ते अलाह बि वॾो ख़ुशि थो थिए। छाजे करे इन जे अंदरि अलाह ताला जी तारीफ़ जेको बयानु थिए थी। त इबादत जे अंदरि तमामु वॾी जेकी ज़बरदस्त ऐं वॾी फ़ोक़ियत रखे थी उहा नमाज़ आहे। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे ज़माने जे अंदरि तमामु अहकाम शरीयत जा जारी कया, ऐं पोइ हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु ईअं फ़रमायो त इंसानो मुंहिंजे नज़दीक अलाह ताला जी तमामु इबादत मां वॾे में वॾी जेको वैल्यू रखे थी, यादि रहणु खपे, उहा नमाज़ आहे। जेकॾहिं तव्हां मां कोई बि शख़्स ईअं चाहे थो त उमर बिन ख़त्ताब तव्हां सां मोहबत करे, त तव्हां नमाज़ खे जेको आहे पाबंदी सां पढ़ो। ऐं क़ुरान हकीम में अलाह ताला बाज़ मक़ामात ते नमाज़ी जेको फ़ज़ीलत खे बयानु कयो आहे, बल्कि त अलाह ताला मोमिन ई उन खे बयानु कयो आहे जेको नमाज़ पढ़े थो। उनखे अलाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि मोमिन बयानु कयो आहे। अलाह ताला फ़रमायो क़द अफ़लहल मोमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। तहक़ीक़ मोमिन कामयाबु थी विया। ऐं सभ खां पहिरियां अलाह ताला मोमिननि जी निशानी इहा ई बयानु कई। अलाह ताला फ़रमाए नमाज़ खे क़ाइमु कनि था। हिकु हूंदो आहे नमाज़ खे पढ़णु, ऐं ॿियो हूंदो आहे नमाज़ खे क़ाइमु करणु। नमाज़ खे पढ़णु जीअं आम तौर ते आम मुस्लमान तमामु अचनि था, रोटी निकिरी वञण लाइ नमाज़ पढ़ी करे ऐं इन खां बाद मिलिया था वञनि। पाण उन में नमाज़ में रुकू थिया, नमाज़ में सजदा थिया, नमाज़ में क़िरात थी, या नमाज़ जा मसाइल थिया। आम मुस्लमान खे बिल्कुलु इन मसाइल जी ख़बर न आहे, ईअं नमाज़ पढ़ी करे ऐं हलियो थो वञे। इहा जेकी नमाज़ आहे, इहा नमाज़ पढ़णु आहे। अलाह ताला नमाज़ खे क़ाइमु करण जो हुकुम ॾिनो आहे। क़ाइमु करणु उहा नमाज़ आहे, यानी नमाज़ जे अंदरि इत्मीनान, सुकून ऐं नमाज़ जे मसाइल खे जेको असां ॼाणियूं। ऐं इन में अॼु असांजी पब्लिक जेकी आहे, असांजा मुस्लमान जेके आहिनि, इंतिहाई वॾी कमी था कनि। नमाज़ी मसाइल जी ख़बर न आहे, हालांकि बीठा नमाज़ में काफ़ी असां अहिड़ा कम था कयूं जो असांखे ख़बर न पवंदी हाणे मुंहिंजी नमाज़ ठीकु आहे या न आहे। त अलाह ताला जेको हुकुम ॾिनो आहे, उहो नमाज़ खे क़ाइमु करण जो अलाह ताला हुकुम ॾिनो आहे। त नमाज़ खे जेको क़ाइमु कयो। ऐं ॿी जॻह ते अलाह ताला फ़रमायो वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन। नमाज़ खे सुकून ऐं इत्मीनान सां क़ाइमु कयो। हिकु ताबईन आहे अब्दुल्ला बिन मुबारक रज़ियल्लाहु ताला अन्हु, यानी साहबनि जे ज़माने खां बाद में इहो हिकु ताबईन आहे, यानी साहबा सां हुन मुलाक़ात कई आहे, पाण ख़ुदि साहबी न आहे। यानी नमाज़ सां उन हज़रात खे वॾो शौक़ु हुयो।
अब्दुल्ला बिन मुबारक नमाज़ पढ़ंदा हुआ रात जो ऐं तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदा हुआ, पंहिंजी कोठे जी छित ते नमाज़ पढ़ंदा हुआ। नमाज़ जीअं जो पढ़नि पिया त पोइ पाड़े वारनि पुछा कयो त साईं तव्हांजो राति जो नमाज़ जो पढ़ंदा आहियो ऐं तव्हां हीअं सिधा जो बीठा हूंदा आहियो? असां काफ़ी टाइम तव्हांखे ॾिसंदा आहियूं, पोइ असांखे महसूसु ईअं थींदो आहे त हे तव्हांजे घर जे अंदरि को ठुल बीठो आहे, को थंबो बीठो आहे। असांखे ईअं बिल्कुलु महसूसु नाहे थींदो त हे अब्दुल्ला बिन मुबारक बीठो आहे। यानी मालूम थिए थो त नमाज़ जे अंदरि बंदो जेको सुकून ऐं इत्मीनान सां नमाज़ पढ़े। हिकिड़ी त नमाज़ असां बि पढ़ंदा आहियूं हिते, 4 रकातुनि खे असां 3 मिंटनि जे अंदरि क्लियर कंदा आहियूं। हे असांजी नमाज़ आहे, 4 रकातुनि खे 3 मिंटनि में क्लियर। हालांकि इन ते बि बंदो शुकुर करे त एतिरो सारो टाइम कढी करे कम से कम नमाज़ ते अचे थो, पर नमाज़ खे बहितर बनायो। नमाज़ खे जेतिरो तव्हां बहितर बनाईंदो अलाह ताला तव्हांजा मसाइल ओतिरा हल कंदो। अॼु असांजी नमाज़ एतिरी त कमज़ोर आहे न, असांजी नमाज़ एतिरी कमज़ोर आहे जो इन नमाज़ जे ज़रिए सां असां पंहिंजी ॿ वक़्तनि जी मानी खे जेको क्लियर नथा करे सघूं, 2 टाइम जे खाधे खे जेको असां क्लियर नथा करे सघूं। इहा ई नमाज़ हुई। इन नमाज़ सां साहबा पंहिंजा तमामु वॾा मसइला हल कराया, पर उनजी नमाज़ हुई। असांखे नमाज़ में जेकॾहिं को मच्छर चकर थो लॻे त 10 मिंट त असां खन में था लॻूं। हर असांजो हेॾी ख़ारिश, हर असांजो ध्यानु हेॾे, हर असांजो ध्यानु हेॾे। पर यादि रहणु खपे त जेके मुतक़ी बंदा आहिनि ऐं जेके मोमिन बंदा आहिनि, उन्हनि जी जेकी नमाज़ आहे उहा नमाज़ कुझु ॿी तरीक़े सां हूंदी आहे। 2 साहबा हुया, पहिरियों बि रिवायत बयानु कईसीं। 2 साहबा हुया, उनखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े जॻह ते ड्यूटी लॻाई त तव्हां राति जो 2 चौंकी ॾींदव, त उन्हनि जो राति जो चौंकी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम जे एतबार सां ॾियणी पवंदी। पर हाणे ईअं केतिरो बहितर थींदो इन राति खे असां गनीमत बनायूं, इन राति खे असां गनीमत बनायूं। त पोइ साहबा मशवरो कयो त कुझु टाइम राति जो मां चौंकी ॾियां थो ऐं तूं नमाज़ पढ़, ऐं पोइ तूं नमाज़ खां फ़ारिग़ थी पोइ मूंखे ॿुधा, मां चौंकी ॾींदुमि, वरी मां नमाज़ पढ़ंदुमि। त पोइ साहबा राति जो रुटीन इहा बनाई। हिकिड़ो साहिबु चौंकी ॾे पियो, ॿियो नमाज़ पियो पढ़े। वरी उहो जॾहिं नमाज़ खां फ़ारिग़ थियो त वरी ॿियो नमाज़ पढ़े पियो ऐं हे चौंकी ॾे पियो। राति जो काफ़ी टाइम ताईं हलंदो रहियो। हाणे उन साहिबी जो वारो आयो जेको नमाज़ पढ़े पियो, राति कंहिं हिसे में नमाज़ पढ़ियो, नमाज़ हलंदी रही। पोइ अची करे हिकिड़े काफ़र जेको हिकिड़ो तीर लॻायो, हिकु तीर नमाज़ जे दौरान लॻायो, ॿियो तीर लॻायो, 3 तीर लॻायो। हाणे तीर लॻण खां बाद में उन साहिबी खां रत निकिती, पर साहिबी नमाज़ खे जेको कंहिं क़िस्म में कोई बि न पियो छॾे। हथा की साहिबी खे जॾहिं 3 जो तीर लॻो, पोइ साहिबी किरी पियो ऐं जेको साहिबी चौंकी ॾे पियो पोइ उहो उथी बीठो। त पोइ उन खां पुछा कयो त तूं भला मूंखे ॿुधाई आहे, जे न मां जॾहिं अल्लाह ताला जे कलाम खे शुरू कयुमि, क़ुर खे मां जॾहिं शुरू कयुमि त पोइ मूंखे दिलि न पई कढे त हाणे इन क़ुर खे मां विच काथे रस्ते ते छॾे ॾियां, नमाज़ खे जेको मां मुकमल कयां। त हे नमाज़ साहबा जो हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मोटी आया, नमाज़ जेकी आहे मक्का जे अंदरि फ़र्ज़ु थी। साहिबनि खे सभ खां पहिरियां जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ जो हुकुम ॾिनो न, त पोइ साहबा जे अंदरि वॾी हिकिड़ी ख़ुशी जी लहर थी पई। पोइ साहबा फ़रमायो त हे नमाज़ जेकी आहे इहो अलाह सां मेराज आहे, हे अलाह सां मेराज आहे नमाज़। छाजे करे त असां जंहिं टाइम बीहूं था ऐं नमाज़ जंहिं टाइम पढ़ूं था, इन टाइम अलाह ऐं बंदे जे दरमियान कोई बि हाइल न हूंदो आहे। हे असां अलाह सां कलाम था कयूं साम्हूं, अलाह ॼाॾो असां नमाज़ पढ़ूं था। त पोइ साहबा वॾो ख़ुशि थिया। साहिबनि फरमायो असांखे अलाह खां घुरण जो हिकु ज़रियो मिली वियो आहे, नमाज़ खे त कंहिं क़िस्म में कोई बि न छॾींदासीं। पोइ साहबा शौक़ सां नमाज़ पढ़ी, इंतिहाई शौक़ सां नमाज़ पढ़ी। काफ़ी तारीख़ुनि जे वाक़िअनि जे अंदरि हिकु वाक़ियो ईंदो आहे त हिकु साहिबी हुयो, उन सां गॾु उनजी घरवारी हुई। त घर जे अंदरि अनाज जेको खुटी पियो कुझु टाइम खां वठी करे। साहबा जे ज़माने में अटे खे पीसण जे लाइ चकी लॻल हुई।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं अज़वाज मुतहरात ख़ुदि उन चकी खे हलाईंदियूं हुयूं। बीबी फ़ातिमा तो ज़हरा उन चकी खे हलाईंदी हुई घर में अटे खे पीसण जे लाइ। ऐं कुझु ज़माने पहिरियां असांजे ॻोठनि जे अंदरि ॿियो सिस्टम हुयो, चकियुनि जो निज़ाम हाणे थियो आहे। ऐं मशीन पीसाई वारा इहे हाणे मशहूरु थिया आहिनि। पहिरियों ॻोठनि में बि यकीन इन सां इहो ई हुयो त औरतूं जेको हथ ते अटे जी चकी खे गोल फिराईंदियूं हुयूं। त हिकु साहबी जेको घर जे अंदरि खाधो ख़तमु थी वियो, अनाज ख़तमु थी वियो ऐं घर में घरवारी चयो त हाणे कुझु खाइण पीअण जे लाइ नाहे। पोइ इहो साहबी पंहिंजे घरवारे खे चई बरक़त जो नफ़िल तूं हिते पढ़ ऐं मां वञी करे मस्जिद में थो पढ़ां, अलाह ताला कोई न कोई बंदोबस्तु बनाईंदो। इहो साहबी वियो, बरक़त जो नफ़िल हुते घर में पढ़ी, मस्जिद में पढ़ियूं ऐं घरवारी घर में पढ़ियूं। अलाह खां दुआ घुरी, अलाह असांजे लाइ रिज़्क़ जो बंदोबस्तु कर, असांजे लाइ रिज़्क़ जो बंदोबस्तु कर। घर मोटी आयो, इन खां बाद में वरी ॾिठईं त कोई बि निज़ाम न आहे। दुबारा वारी घरवारी खे चई असांजी नमाज़ जे अंदरि कमी थी सघे थी, असांजी नमाज़ जे अंदरि कमी थी सघे थी। असांजो को मसइलो हल न थिए, बरक़त जो नमाज़ पढ़ीसीं न, असांजो मसइलो हल न थियो त पोइ छॾे ॾे नमाज़ खे, बसि हे कमु थिए ई नथो, छॾे ॾे नमाज़ खे, हाली ॿियो को बंदोबस्तु वञी करे करणु शुरू था कयूं। साहिबनि जो यकीन कामिल यकीन हुयो। उन्हनि चयो त इहा नमाज़ जेकी असां पढ़ी आहे न, इन जे अंदरि का कमी कोताही थी सघे थी, अलाह जे ॾियण में कंहिं क़िस्म जी कोई बि कमी न आई। नफ़िल पढ़ी मस्जिद खां मोटी आयो, चकी जेकी आहे उहा ख़ुदि ब ख़ुदि हलणु लॻी, ख़ुदि ब ख़ुदि हलणु लॻी। इन खां बाद में काफ़ी अटो घरवारी खयो, अटो रखियो, काफ़ी थांव अटे खां भरिया, चकी बाद में ई बंदि न पई थिए। इन खां बाद में इन साहबी उन चकी जो पुड़ खुलियो, खोले ॾिसी हिकिड़ो ई सिर्फ़ु उन जे अंदरि दाणो आहे, उन मां उहो अटो निकिरे थो, चकी फिरे थी, अटो निकिरे थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो इहा ॻाल्हि रखियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जेकॾहिं अगरि इन पुड़ खे न खोलियो आहे, यौम महशर क़यामत ताईं इहा चकी हले आहे, अटो ॾींदी अचे आहे। हे छा आहे? हे नमाज़ आहे। हे छा आहे? हे अलाह सां तालुक़ु आहे। त अहिड़ो अलाह सां तालुक़ु बनायो, अहिड़ी नमाज़ जेकी आहे पढ़ो। हिकु औरत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां ईमान आंदो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां ईमान आंदो। इन खां बाद में काफ़ी टाइम मक्का जे अंदरि रही, मदीना जे अंदरि रही, काफ़ी टाइम सिस्टम हलियो। कुझु टाइम खां बाद में उहा औरत जंहिंजो इस्लाम में दाख़िल थी, उनजो पुटु बि जेको आहे उन औरत सां गॾु हुयो, पुटु इंतकाल करे वियो, पुटु उन औरत ते मरी वियो। औरत खे हैरानगी लॻी त हाणे औरत ज़ात आहियां, पंहिंजे इलाइक़े में वेंदमि, माण्हू त अजीब ग़रीब ताना ॾींदा, त मुस्लमान त थी आहियां पर पुटु माराए आई आहियां। पोइ इन साहिबी औरत नमाज़ पढ़ी। मां बार बार ॿुधाइणु चाहियां थो, उनजी नमाज़ जेकी आहे कामिल नमाज़ हुई, उनजी नमाज़ जे अंदरि यकीन हुयो। उन्हनि चवनि उहे ईअं सोचनि पिया त हिन नमाज़ जे अंदरि असांजी कमी कोताही थी सघे थी। अलाह जा ख़ज़ाना उहे बंदि न आहिनि, अलाह जा ख़ज़ाना तमामु वॾा वसी आहिनि। उन औरत दुआ घुरी, या अलाह हिन खे तूं बाद में बि क़यामत ॾींहुं ज़िंदा कंदे मुंहिंजे पुट खे, या अलाह हिन खे हाणे तूं ज़िंदा कर। अलाह ताला मोल पुट खे ज़िंदा करे ॾेखारियो नमाज़ जी बरकत सां। साहबी वियो रेगिस्तान इलाइक़े में सफ़र ते, तिजारत लाइ साहबी निकितो, हिकु साहबी तिजारत लाइ निकितो, रेगिस्तान इलाइक़े में विया। उते रेगिस्तान इलाइक़े में जीअं जो पहुतो, उते बारिश लॻणु शुरू थी वई। बारिश स्पीड में हले पई, बारिश तमामु वॾी ज़्यादा हले पई। बरक़त जो नफ़िल पढ़ी करे कि या अलाह इन बारिश खां मूंखे अमान ॾे, इन बारिश खां मुंहिंजी हिफ़ाज़त कर। दुआ घुरी करे ऐं उथियो, हे जिते बि हिन जो गॾु क़दम रखे त हिते बारिश न पवे, बाक़ी पूरी इर्द गिर्द में बारिश पवे। हे छा आहे? हे नमाज़ आहे। हिकु ॿिए साहिबी जो वाक़ियो, वियो रेगिस्तान के इलाइक़े में, उते गॾु जेको मरी वियो, गॾु मरी वियो, बरक़त जो नफ़िल पढ़ी करे अलाह खां हाजत घुरई, या अलाह हे जानवर हिन खे क़यामत ॾींहुं दुबारा तूं वरी उथारींदे, मुंहिंजो सफ़र तमामु घणो रेल अॻिते। हे असांजे ज़माने में फ़ोन जो सिस्टम आहे, गाॾी पंचर थी पई, जल्दी पहुचो, हिते यार फाथो पियो आहे, त फौरी तौरु दोस्त पहुची वञनि था। ॾिसो असांजो जेको ख़्यालु आहे, जेको सबबु आहे, जेको ध्यानु आहे, त अलाह ताला मामलो बि पोइ असां सां अहिड़ो ई कयो आहे। अलाह ताला मामलो बि असां सां अहिड़ो ई कयो आहे। त असांजो यकीन इन शयुनि ते आहे। मोबाइल हूंदी फ़ोन कंदुमि त दोस्त हिते पहुची वेंदो,
असांजो यकीन मोबाइलनि ते, दोस्तनि ते, गाॾियुनि ते। हालांकि हे को ग़लति न आहे, हे बि जाइज़ अमल आहे, पर ॾिसो पोइ ज़माने में साहबनि वटि कंहिं क़िस्म जी कोई मोबाइल न आहे, गाॾी न आहे, पर यकीन केतिरो बहितर आहे। यकीन फौरी तौरु अल्लाह जी ज़ात ते, दुआ घुरी करे इन खां बाद में मोल गॾु पियो आहे ऐं गॾु जेको मोल हींग ॾेई करे उथियो, ज़िंदा थी वियो। त नमाज़ खे जेको आहे पंहिंजी खे बहितर बणाइण जी कोशिशि कयो। ईअं न आहे त जीअं टेम्परेरी नमाज़ हले थी त मां पढ़ां थो। असां अमूमन जेके हिकिड़ी फॉर्मेलिटी पूरी था कयूं मुस्लमान, जेको माहौल हलंदो अचे थो न, जेकी नमाज़, त नमाज़ खे पढ़ूं था त पढ़ूं था बसि। 5-5 साल खां जेकी नमाज़ अचे थी न मूंखे, अल्लाह अकबर करे बीठो बसि, जेकी नमाज़ अचे थी, जेको पेशवा पढ़े थो न, त पढ़ां थो, हे असांजो ज़हन आहे, हे असांजो ख़्यालु आहे। त हे बिल्कुलु ग़लति था कयूं असां। नमाज़ जे मसइलनि खे चेंज कयो, चेक कयो त नमाज़ जे अंदरि जेकी हे मां फ़ातिह सूरत पढ़ां थो, छा इहा मुंहिंजी नमाज़ दुरुस्त आहे? हे सूरत जेकी पढ़ां थो इहा ठीकु आहे? हे क़याम जेको कयां थो इहो ठीकु आहे? अतहियात में ॿी रकात में मां न वेठुमि, छा हे मुंहिंजो मामिलो दुरुस्त थियो या न थियो? त असांखे जेको ज़हन ठहियलु आहे, 15-15 साल, 10-10 सालनि खां जेकी नमाज़ अचे थी न, उन नमाज़ खे असां उहे रूटीन ते बनायो आहे। त सिखण जी कोशिशि कयो। ॾिसो इस्लाम में सभ खां पहिरियां क़ुरान हकीम जी आयत पहिरीं जेकी नाज़िल थी आहिनि, उहा बि इहा थी आहे, इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़। पढ़ो अल्लाह जे नाले सां जेको वॾो बरकत वारो आहे। मालूम थिए थो बंदो तालीम वठण जी कोशिशि करे। असां दुनिया जो हर हिकु कमु सिखी करे कंदा आहियूं, बग़ैर सिखण खां तव्हां नुक़सानु कंदव। दुनिया जो कहिड़ो बि कमु हूंदो न, बग़ैर सिखण खां तव्हां इंतिहाई उन कम जे अंदरि वॾो नुक़सानु कंदव, फेल वेंदव। हर हिकु कम खे सिखणो पवंदो आहे, हर हिकु मामले खे सिखणो पवंदो आहे, त दीन खे बि ईअं सिखणो पवंदो। बग़ैर सिखण खां दीन जेको आहे ज़िंदगी जे अंदरि न ईंदो, ऐं जॾहिं दीन ज़िंदगी जे अंदरि न आयो त पोइ मामला बि जेको क्लियर न थींदा, मामला बि जेको दरगुज़र न थींदा। त असां शरीयत खे जेको मज़बूत पकड़ियूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में जेको बि तरीक़ो आहे उनखे असां मज़बूत पकड़ण जी कोशिशि कयूं। जीअं हुकुम आहे, ॾिसो जुमे जे ॾींहुं नमाज़ ते अचण जो हिकिड़ो हुकुम आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, जेको बंदो जुमे जे ॾींहुं अचे, हाणे असांजा जेके बि मामला आहिनि उहे मामला बि इस्लाम सां जेको कनेक्ट आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अत्तुहूरु शतरुल ईमान। हाणे इन हदीस जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायूं त सफ़ाई जेकी आहे, पाकाई जेकी आहे न, उहो अधु ईमान जो हिसो आहे। पाकाई अधु ईमान जो हिसो आहे। पाकाई सां गॾोगॾु इन हदीस जे अंदरि सफ़ाई जो हुकुम बि सेम आहे। ॾिसो सफ़ाई ऐं पाकाई जे अंदरि फ़र्क़ु अथव। सफ़ाई ऐं पाकाई जे अंदरि फ़र्क़ु आहे। पाकाई उनखे चइबो आहे, बंदे जनाबत जो गुसुल कयो, बंदे वुज़ू कयो ऐं कपिड़नि खे पाक रखियो, हे पाकाई आहे। सफ़ाई सां अञा ॿी शइ आहे। ॾिसो तमामु घणनि माण्हुनि जा कपिड़ा मेरा हूंदा आहिनि, पर कपिड़ा पाक हूंदा आहिनि, उन सां बंदो नमाज़ पढ़ी सघे थो। त कपिड़ा मेरा आहिनि पर आहिनि पाक, पर इस्लाम में हुकुम इहो कयो आहे त तव्हां पाकाई बि रखो, पाकाई सां गॾु सफ़ाई बि रखो। जुमे जे ॾींहुं जीअं जो अचो था, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम आहे त गुसुल करे बाद में अचो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं मस्जिद में जुमे जे ॾींहुं साहिबिन खे अक्सर न छॾींदा हुआ, अक्सर साहिबिन खे ईअं न छॾींदा हुआ। उन जे करे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ज़मानो हुयो न, उन ज़माने में मस्जिद नबवी जेकी उहा इंतिहाई नंढी हुई, ज़्यादा नंढी, ऐं छित इंतिहाई हेठि। हाणे रेत वारो इलाइक़ो आहे, जाबुलो इलाइक़ो आहे, पोइ गर्मी इंतिहाई ज़्यादा थींदी हुई। गर्मी घणी थियण जे करे पोइ साहिबिन जे जिस्म खां ज़्यादा पघरींदो हुयो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो हुकुम जारी कयो त कोई बि जेको आहे साहिबी बग़ैर गुसुल खां जुमे जे ॾींहुं मस्जिद में जेको आहे नमाज़ लाइ न अचे, यानी गुसुल करे बाद में अचे। ऐं हदीस में इहो हुकुम आहे, जेको बंदो जुमे जे ॾींहुं गुसुल करे नमाज़ ते आयो ऐं ईंदड़ जुमे ते बि ईअं गुसुल करे नमाज़ ते आयो, त विच में जेको हफ़्तो गुज़रियो आहे, अल्लाह ताला सगीरा गुनाह माफ़ थो करेसि। कबीरा गुनाहनि जे लाइ तौबा जो शर्त आहे। त इस्लाम ॾिसो दीन त सेखारे पियो, अक़ीदो सेखारे, पर उन सां गॾोगॾु सफ़ाई बि इस्लाम सेखारे पियो। त
त नेहनि खे जेको टाइम ते बंदो कटण जी कोशिशि करे। ऐं असां वटि अक्सर जेके साथी जेके हिकिड़े क़िस्म जा सूफ़ी बिल्कुलु हूंदा आहिनि, बसि बिल्कुलु सूफ़ी, नेम बि न कटींदा, ॾाढ़ी वॾी हूंदी न, ॾाढ़ी वॾी थी वई आहे त ॾाढ़ी खे फणी बि न ॾींदा, मथे खे फणी बि न ॾींदा, ऐं कपिड़ा ॾिसंदा, कपिड़ा इंतिहाई मेरा, चए साईं मूंखे सादगी जेको आहे तमामु वॾी पसंदि आहे। त हे बुज़ुर्गी न आहे, हे बुज़ुर्गी न आहे, मां माज़रत सां इहा जालत आहे। ॾिसो ॾाढ़ी जेकी तव्हां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत ॾाढ़ी रखी आहे न, त ॾाढ़ी खे रखण खां बाद में ॾाढ़ी जी मालिकी बि कयो। काफ़ी असांजा यानी सोली सिंध में चवां मौलवी हज़रात, मौलवी ख़ुदि त न, नंढा जेके नॉर्मल मुला, सुनत ॾाढ़ी बिल्कुलु सुहिणे नमूने सां छॾींदा। इन खां बाद में ॾाढ़ी खे कंहिं क़िस्म कोई बि फणी न ॾींदा। त कुझु ॾाढ़ी जो हिसो हेॾे मथे पियो वञे, कुझु ॾाढ़ी जो हिसो हेॾे हेठि पियो वञे, कुझु ॾाढ़ी हेॾे पासे ते, त अॻिलो बंदो ई उनखे बि अजीब लॻंदो यार। त सुनत रखी आहे त कम से कम सुनत जी मालिकी कयो, बिल्कुलु सूफ़ी न थियो। लिबास बि अहिड़ो पायो जेको लिबास तव्हांखे ठहे थो। घणा माण्हू न साईं मां बसि सूफ़ी आहियां, हेॾा सारा हेॾियूं लाग ॿाहूं, हेॾी सारी लाग वॾी मोकर खमीस, न। ॾिसो इस्लाम इन शइ जो पाबंद बिल्कुलु नाहे बनायो तव्हां वॾा मोकरा कपिड़ा पायो, न पायो मोकरा कपिड़ा, यानी ओहिड़ो लिबास तव्हां पायो जेको लिबास तव्हांखे ठहे त सही, लिबास अहिड़ो पायो जेको लिबास तव्हांखे ठहे थो। ऐं इन खां बाद में बंदो पंहिंजे हथनि जे ऐं पेरनि जी नेहनि जी बि चेक कंदो करे। हे सफ़ाई रखो, सफ़ाई इंतिहाई ज़रूरी आहे। जुमे ते असां अचूं था त सभ खां पहिरियां बंदो विंझी अचे, गुसूल करे अचे, मस्जिद में अतुर लॻाए अचे, ऐं नेहनि खे कढण जी कोशिशि करे, ज़ेरे नाफ़ खे बंदो वठण जी कोशिशि करे। त इहो बि जेतिरो बंदो ज़्यादा पाकाई कंदो त नमाज़ जे अंदरि ओतिरो ध्यानु लॻंदो, सुकून नमाज़ जे अंदरि ईंदो। ऐं पाकाई खे कंहिं क़िस्म में कोई बि तव्हां फोकस न कंदो त इस्लाम जेको आहे इस्लाम अधूरो तव्हांजो रहिजी वेंदो। घणियूं शयूं जेको पाकाई सां डिपेंड रखनि थियूं, त हर शइ खे पंहिंजे घर खे बि जेको पाक ऐं साफ़ु माहौल बनायो। मस्जिद में मस्जिद खे बि पाक ऐं साफ़ु माहौल बनायो, दफ़्तर आहे उनखे बि पाक ऐं साफ़ु माहौल बनायो। जेतिरी सफ़ाई थींदी, ॾिसो जेतिरी सफ़ाई थींदी ओतिरियूं बीमारियूं हटबियूं आहिनि। तव्हां घर जे अंदरि गंदगी करे छॾियो, किन करे छॾियो, त अक्सर ॾिसंदो घर जे अंदरि पोइ बीमारी ज़्यादा थींदी। ऐं घर जे अंदरि जेकॾहिं सफ़ाई ज़्यादा रखंदो न त पोइ काफ़ी बीमारियुनि खां बि तव्हां साइड ते बची सघो था। त इस्लाम उहो मज़हब आहे जंहिं तव्हांखे पाकाई जो बि हुकुम ॾिनो आहे ऐं उन सां गॾोगॾु सफ़ाई जो बि तव्हांखे हुकुम ॾिनो आहे। हिकु बादशाह हुयो, ॿाहिरि वियो सफ़र सां, पंहिंजी बेगम खे गॾु कयईं, ॿाहिरि सफ़र ते जीअं जो निकितो, सफ़र ते जीअं जो वियो त इन खां बाद में बेगम बि साणु हुयसि घरवारी। त पोइ हिकिड़ी जॻह ते जेको गुज़र थियो, वाटर ते गुज़र थियो, वाटर यानी रस्ते खां वाटर वञे पियो, नहर खां वञे पई। उन नहर में बादशाह जी नज़र पई हिकु गॾ ते, ऐं गॾ सां गॾु हिकु माण्हू ते नज़र पई, गॾ ते नज़र पई, हिकु माण्हू ते नज़र पई। त बादशाह ॾिठो त गॾ पाणी पीए थो, गॾ सां बिल्कुलु टचिंग में हिकु माण्हू बि पाणी पीए थो जेको गॾ जो मालिक आहे। परे खां ॾिसी करे बादशाह तो इहे ॿई जेको आहे गॾ आहिनि, इहे ॿई जेको आहिनि न, ॿई गॾ त गॾ आहे, पर हिन जो अकुल बि गॾ वांगुरु आहे। त पोइ इन जी बेगम हिन सां गॾु साण हुई, उन जो त चए हिन जे मथां माहौल जो असर आहे, छाहे हिन जे मथां माहौल जो असर आहे। पंहिंजे घरवारे खे चए चिंडी हे जेको आहे न, हे बि हिकिड़े क़िस्म जो गॾु आहे, हिन जे मथां माहौल जो असर न आहे, बल्कि गॾ सां गॾु रही करे बि गॾु थी वियो आहे। त माई चुसि इहा तुंहिंजी जेकी सोच आहे न, इहा सोच तुंहिंजी ग़लति आहे। अगरि हिन खे माहौल बहितर मिलंदो न, जीअं तूं शाही ख़ानदान जो थी करे ऐं कपिड़ा बहितर पाए करे ऐं घोड़े ते सवार थींदो न, हे बि ईअं थी सघे थो। बादशाह खे इंतिहाई वॾी ख़ार लॻी त हे माई जेको आहे मुंहिंजे टकर में ॻाल्हि थी करे, घरवारी खे इते ई झंगल में अंदरि ई चई तोखे तलाक आहे, तोखे तलाक आहे, तलाक आहे, क्लियर थी वञे हल। माई खे अजीब ग़रीब लॻो त ॻाल्हि त अहिड़ी मां ॻोरी चई न, मां सिर्फ़ु ईअं चयुमि त इहो जेको गॾ सां गॾु पाणी पीए थो न, छो त हुन पाणी पीअण जो हुन स्टाइल बि ईअं हुयो, गॾु हीअं वात जो विझे पियो न, त उहो बि ग़रीब पंहिंजा ॿई हथ मथे करे ऐं तला में ईअं वात विझे पियो। त माई जो फ़ैसिलो त ताई त मां हुनजी कयमि,
पर हाणे ज़ालिम बादशाह जेको मूंखे तलाक ॾेई वेठो आहे। चए ठीकु आहे भला वक़्तु गुज़री वेंदो। सिधो आई इन ई वटि जंहिंखे बादशाह गॾु पियो करे। चए तुंहिंजे करे जेको मूंखे तलाक मिली आहे, हाणे कुझु टाइम जे लाइ मां जेको तोखे पंहिंजे भाउ जे मक़ामात ते रखां थी ऐं कुझु टाइम असां तोसां गॾु जेको रहण मां शुरू कयां थी। चइजो ठीकु आहे, ग़रीब माण्हू आहियां, ॿियो को आहे बि न, हिकिड़ी नॉर्मल झूपड़ी आहे, उते तूं बि रहंदी मां बि रहंदुमि। बादशाह जी घरवारी नेठि साईं सफ़ाई माहौल खे त सुञाणे पई न, ॻाल्हाइण जे टैलेंट खे त सुञाणे पई न, उथण वेहण खे त सुञाणे पई न। बादशाह जे घर में यकी त रही हुई, रहणु शुरू कई हिन सां। हिनखे रोज़ानो सम्झाईंदी वई त पाणी हीअं पीबो आहे, उथबो हीअं वेहबो आहे। रोज़ानो हिनखे ट्रेनिंग ॾेई हिनखे साईं एतिरो क़ाबिल बणाईं जो हे बादशाह वांगुरु घुमणु लॻो। गॾु हुयुसि न इहो जीअं गॾ जे करे माई खे तलाक मिली, चई न गॾ खे खपाए, हाणे कम से कम ठाऊ को घोड़ो जेको आहे तूं रख पाण सां। साईं हिन घोड़ो ख़रीद करे आयो, जंहिंजो ख़रीद करे हुन खां बाद में चई हाणे तूं सफ़र शुरू कर, बादशाह जे महलनि खां ई गुज़र कंदो कर, रोज़ाना जी बेस थिए। हाणे से रोज़ानो चकर बकर लॻाई बादशाह जे घर जे आॾो हेॾां होॾां, ऐं हसीन बि थी पियो, टैलेंट बि थी पियो, ॻाल्हाइण जो लहजो बि थी पियो। बादशाह हिनखे परे खां ॾिसी करे यार चई ॾाढो नौजवान सुहिणो थो वञे, हिनखे जे घुरायोसि मां वटि चांहि पी भला। हा बादशाह ॾे आयो, अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम। चई यार चांहि पी वञे तूं, मुंहिंजी रैयत में तूं रहीं थो, चांहि पीअनि तूं, मूंखे ठीकु ठाकु नज़र थो अचे। बादशाह हिनखे चांहि जी सलाह कई, चांहि अॼु पी अथई, सुभाणे पी अथई। कुझु टाइम खां बादशाह चयो त मां तोखे पंहिंजी भेण जो रिश्तो ॾियण जे लाइ तयारु आहियां। कुझु टाइम खां बाद में पोइ हिन चयो न न न न न न मां मुंहिंजी भेण उनखां मां पुछा कंदुमि, मुंहिंजी भेण उनखां मां पुछा कंदुमि। सिधो वियो उन बादशाह जी घरवारी ॾे, जंहिं हिनखे भाप कयो हुयो। चए बादशाह इन ॻाल्हि ते एग्री थी वियो त मूंखे चवे थो त मां भई भेण जो रिश्तो तोखे ॾियां थो। चए शर्त हिकिड़ो लॻाइसि, चएसि मुंहिंजी बि भेण आहे, मां पंहिंजी भेण तोखे ॾींदुमि ऐं तूं पंहिंजी भेण मूंखे ॾे। शर्त त पहिरियों निकाह मां कंदुमि, हे उहो ई आहे जेको गॾु सां गॾु पाणी पियो पीए, हे उहो ई अथव। हिनजो ठीकु आहे, पहिरियों निकाह तूं कर ऐं बाद में निकाह मां सां कजांइ, मुंहिंजी भेण सां तूं कजांइ। बादशाह खे चई हे निकाह करे वियो साईं, हे गॾ सां गॾु जेको पाणी पी पियो। बादशाह जे घरां घोट थी करे ॿाहिरि निकितो, पंहिंजे घर में ठीकु ठाक में दाख़िल थी वियो। अची करे बादशाह जे आॾो पंहिंजी भेण खे बीहारियईं। बादशाह ॾिसी करे हैरान थी वियो, हे त माज़ी वरी मुंहिंजी माई आहे। पोइ ठीकु आहे, बादशाह पुछियोसि तूं हिते भला कीअं? बादशाह खे चई को ज़मानो तोखे पोयों यादि आहे न आहे? को ज़मानो तोखे पोयों यादि आहे जो हिकिड़े गली खां गुज़र कयोसीं जंहिंजे करे तूं मूंखे ॾिनी तलाक? तलाक त मुंहिंजी थी वई, ऐं ॾिठो ई त हिकिड़ो गॾ सां गॾु माण्हू हिकिड़ो पाणी पियो पीए। मां इहा ॻाल्हि कयमि त हिन जे मथां माहौल जो असरु आहे, ऐं तूं चइबो न हिन जे मथां माहौल जो असरु न आहे, गॾ सां गॾु रही करे गॾु थी वियो आहे। यादि रहणु खपे इहो गॾु जेको तुंहिंजे घर निकाह करे वियो आहे, जीअं की तूं गॾु पियो चवें। त हिन वाक़े मां मालूम इहो थिए थो त बंदो जिते रहंदो ओड़ी कैटेगरी खे खणंदो। जिते बि रहंदो न, सफ़ाई जे माहौल में रहंदो, तव्हांखे सफ़ाई जो माहौल इंतिहाई बहितरु वणंदो। पर जेकर वञी करे झंगल में रहणु शुरू कयो, ॿाराड़ी में रहणु शुरू कयो, त यकीन तौर ते उते माण्हू गंदगी ॾिसी करे, गंदो माहौल ॾिसी करे, त यकीन तौर ते उनखे पोइ उहो ई माहौल जेको आहे वणंदो। त सफ़ाई इंतिहाई ज़रूरी आहे। घरनि जे अंदरि बि सफ़ाई रखो, मस्जिद जे अंदरि सफ़ाई, दफ़्तर, हर हिकु जॻह ते चङी तरह सफ़ाई रखो। हिकु साथी ॻाल्हि करे पियो, ॿाहिरि मुल्क में मां रहां पियो, ॿाहिरि मुल्क में कमु कयां पियो, त ॻाल्हि इहा कई त शेख हुयो, वॾो शेख हुयो उते मालिकी जिन जो असां कयूं पिया। पोइ शेख मूंखे चईं त हिते ऐं मार्बल ते हिते जेको थुको उछल तूं, जो ठीकु ठाकु सवा शीशे वारी हाई क्लास जी मार्बल हुई, त मां चयुमि त हिते थुको मां कीअं उछलियां? शेख जो न हिते तूं थुको उछल। चए मुंहिंजी दिलि त जेकी आहे बिल्कुलु कढे न पई। त मूंखां शेख पुछा को तूं छाजे करे हिते थुको नथो उछले भला? चइसि इन जे करे न, त हिते बिल्कुलु सफ़ाई जो माहौल आहे, सफ़ाई जो माहौल आहे। चए जेकॾहिं अगरि हिते गंदगी जो माहौल हुजे न, त तूं हिते थुको उछले वञे हा। हिकिड़ो माहौल ई सॼो गंद जो अंदरि पियो हुजे न, त पोइ बंदो छा चवंदो छो हिते थुको उछले थो छॾिया न। त सफ़ाई अहिड़ी हिकु शइ आहे। सफ़ाई इनखे हदीस में निस्फ़ ईमान बयानु कयो वियो आहे। ईमान आहे पर अधु ईमान आहे सफ़ाई। सफ़ाई रखंदो त नमाज़ पढ़ी सघो था। पेशाब जो वटि नथा वठो त नमाज़ न पढ़ंदव कॾहिं बि, नमाज़ खां अधूरो ई रहिजी वेंदव।
त सफ़ाई खे जेको आहे बंदो फोकस करण जी कोशिशि करे, ख़ुशबू लॻाइण खे जेको आहे फोकस करे, बिल्कुलु सफ़ा बंदो सूफ़ी न थिए। सुनत रखी आहे, पटको पायो, ठीकु ठाकु पटको पायो, कपिड़ा पायो, बिल्कुलु सुहिणा जेको कपिड़ा पायो। साहबिन जी सादगी असांखे ख़बर आहे, साहबा जी जेकी सादगी आहे उहा बिल्कुलु नोट थियल आहे। इन जे बावजूद बि साहबा बहितर अतरु इस्तेमालु कंदा हुआ, बहितर कपिड़ा सुहिणे एतबार सां साहबा पाईंदा हुआ। साहबा जो गुरबत वारो जेको ज़मानो न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो, उन टाइम कंहिं क़िस्म जो कोई खाइण जे लाइ साहबिन खे यानी हिकिड़ी खजूर बि न पई मिले। बाद में जॾहिं इस्लाम फ़तह थियो त उहा बि ज़िंदगी साहबिन जी ॾिसो, उहा ज़िंदगी बि साहबिन जी ॾिसो। साहबा जी ज़िंदगी इंतिहाई तमामु बहितर ज़िंदगी हुई। त हिन टाइम असां बि मुस्लमान नमाज़ से अचूं त असां जेको आहे ठीकु ठाकु लिबास बहितर पाईंदा आहियूं। असां अक्सर ॾिसो न, असांजो मज़दूर जेको तबिको आहे न, नमाज़ ते ईंदो इहो ख़राबु कपिड़ा पाए करे पोइ नमाज़ ते ईंदो। काफ़ी असांजा दोस्त नमाज़ ते आया आहिनि, कपिड़ा अहिड़ा ख़राबु जेके पातल आहिनि, मेरा पातल आहिनि। मां बार बार पुछां मेरा कपिड़ा तुंहिंजा पाक बि आहिनि न आहिनि? यानी होलीअ मां ईअं लॻे पियो त कपिड़ा पाकी न आहिनि। यार हिते कंहिंजा ॾोह बीठा आहियो? अलाह जा ॾोह बीठा आहियो यार, ख़ुदा जा बंदा, अलाह जा ॾोह बहितर लिबास पाए अचो। नादर ख़ान मक़सी साहब जा ॾोह बहितर ड्रेस था पाए वञो, ऐं अलाह जा ॾोह बीठा आहियो नॉर्मल लोकल ड्रेस, हल्को लिबास। को ॾिसो बादशाह हुजे, वज़ीर आज़म हुजे, उन जे आॾो असां बीहंदासीं, केतिरो ॾिसो प्रोटोकॉल सां बीहंदासीं, केतिरो सफ़ाई सां बीहंदासीं। त हिते अलाह जे घर में अचो त बहितर लिबास पाए अचो, बहितर पंहिंजो हुलियो करे अचो, त तव्हां अलाह जा ॾोह बीठा आहियो जीअं अलाह तव्हांखे पैदा कयो आहे। त इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं, अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं कुझु माण्हू चवंदा आहिनि त तवक्कल करे वियो, रिज़्क़ अलाह ॾींदो ऐं रिज़्क़ ज़िम्मो अलाह खयों आहे। छा पोइ वाक़ई हक़ीक़त में कमकार न कजे? ॾिसो, तवक्कल जी सभ खां पहिरियां माना खे सम्झो, तवक्कल जी सभ खां पहिरियां मफ़हूम खे सम्झो। तवक्कल चइबो छा की आहे? यकीन तौर ते बंदो अलाह में कामिल यकीन करे ऐं इन खां बाद में असबाब खे जोड़े। यानी हे टोटरी बंदे जो कमु आहे जेको चवे न रिज़्क़ ज़िम्मो अलाह खयों आहे, रिज़्क़ ज़िम्मो अलाह खयों आहे, मां हिते वेही करे बसि कमु अलाह मूंखे खाराईंदो। त हे तुंहिंजो ग़लति ज़हन आहे बिल्कुलु। दुनिया में अलाह ताला कुझु सबबु जोड़ियो आहे, अलाह ताला दुनिया में कुझु सबबु जोड़ियो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूअत नाहे मिली, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां क़ुर अञा जारी न थियो आहे। त सभ खां पहिरियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कई आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿाहिरि मुल्क विया आहिनि, तिजारत जे एतबार सां विया आहिनि ॿाहिरि। बीबी ख़दीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा उहा तमामु ज़्यादा मालदार हुई, त उन पसंदि कयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखां रक़म वठे, इन खां बाद में इन रक़म ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तिजारत करे। त तिजारत जो सबूत जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मिले थो। इन खां बाद में साहबा बि तिजारत कई आहे। ॾिसो अब्दुर्रहमान बिन औफ़ रज़ियल्लाहु ताला अन्हु, हे जलील क़दर साहबी आहे। इहो साहबी जॾहिं मदीने में हेठि आयो न, मदीने में आयो त साहबिन ॿुधायो त इन वटि बिल्कुलु कुझु बि रुपयो बि न हुयो। हिकिड़ो टको जेको हूंदो आहे न, टको हुन साहबी खे हथ में न हुयो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन सां कोई साहबी जेको ताउन करे, नओं मुस्लमान थियो आहे, हिन सां कोई साहबी ताउन करे। त पोइ अब्दुर्रहमान बिन औफ़ रज़ियल्लाहु ताला अन्हु सां हिकु साहबी हुनखे सिधो पंहिंजे घर वठी वियो, डायरेक्ट पंहिंजे घर वठी वियो। ऐं पोइ अब्दुर्रहमान बिन औफ़ खे इहा ॻाल्हि कयईं त हे साम्हूं ॾिसो त मुंहिंजा ॿ महल था जेको नज़र अचनि, मुंहिंजा ॿ घर था नज़र अचनि, हिकिड़ो घर तुंहिंजे खाते में अची वियो। ऐं पोइ वठी वियो सिधो पंहिंजे घर जे तरफ़ ऐं चयईं त मुंहिंजूं ॿ घरवारियूं आहिनि, हिकिड़ी घरवारी खे मां तलाक थो ॾियां। अलाह जो कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, एतिरो जिगर जेको आहे हिन सरज़मीन ते कंहिं इंसान जो न आहे। वठी वियो, चए मुंहिंजूं ॿ घरवारियूं आहिनि, हिकिड़ी घरवारी खे जंहिंखे तूं पसंदि कर उनखे तलाक ॾियां, उहा इद्दत कंप्लीट करे पोइ तोसां निकाह करे। हे साहिबनि जो ईमान जो जज़्बो हुयो। त अब्दुर्रहमान बिन औफ़ बिल्कुलु इहा ॻाल्हि खे पसंदि न कयो। फरमाई इहो जेको बंगलो आहे न, साहिबी खे चई जेको घरु आहे न, इहो अलाह ताला तोखे बख़्शे ॾे।
इन में अल्लाह ताला तोखे बरकत ॾे। जेके घर वारियूं आहिनि इहे जेको मुंहिंजियूं भेणियूं आहिनि इहे अल्लाह ताला तोखे सलामत। मूंखे सिर्फ़ु इहो रस्तो ॿुधायो त मदीने जी बाज़ार जो रस्तो कहिड़ो आहे, मां वञा उते मां तिजारत कयां। ऐं हिन साहब बि तिजारत कई, महिनत कई, ऐं जीअं जो इन खां बाद में महिनत कंदो रहियो। ऐं साहबिन ॿुधायो त असांजी पूरी साहबा जी हिस्ट्री में जंहिं टाइम अब्दुर्रहमान बिन औफ़ इंतकाल करे विया त अब्दुर्रहमान बिन औफ़ वटि जेतिरो माल हो साहबा में कंहिं वटि बि न हुयो, इंतिहाई मालदार थी विया। सर इस्लाम मां मालूम थिए थो, ॾिसो हे बंदे जो कोई टोटरी बंदे जो इहो सुवालु आहे त साईं अल्लाह ते तवक्कल करे मां पोइ वियां, अल्लाह मूंखे रिज़्क़ खाराईंदो, अल्लाह मूंखे रिज़्क़ खाराईंदो, मां बसि वेही रहां। इहो टोटरी माण्हू जो कमु आहे। असांजी पब्लिक अक्सर सुस्त आहे, त तिजारत जो हुकुम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ॾिनो आहे। साहबा तिजारत कई आहे, महिनत कयो। मां चवां थो रुपियो जेको आहे न, रुपियो कंहिं बंदे खां पिनण खां लख दफ़ा बहितर आहे उहो रुपियो जेको आहे तव्हां किला खां बाद में वञी करे महिनत सां कमायो। हे इंसान खां घुरंदो, हे हिन जे अंदरि ज़िलत आहे। अल्लाह ताला रिज़्क़ जो ज़िम्मो खयों आहे, पर अल्लाह ताला कुझु असबाब जोड़ियो आहे दुनिया जे अंदरि। अल्लाह ताला को सबबु जोड़ियो आहे त तव्हांखे मज़दूरी करणी पवंदी, तव्हांखे नौकिरी जेको आहे करणी पवंदी, तव्हांखे मुलाज़िमत करणी पवंदी। इहो तरीक़ो आहे रिज़्क़ खे आणण जो, ऐं सबबु खे इस्तेमालु कयो वेंदो। असांजा काफ़ी जेके माण्हू अहिड़ा आहिनि जेके चवंदा आहिनि न साईं सबबु खे जेको आहे इस्तेमालु न कयो वञे। ऐं हे पैसो साईं ढूंढा, पैसो ढूंढा, न वणंदो असांखे पैसो, बिल्कुलु इन्हनि जो ग़लति ज़हन आहे। मां चवां थो पैसो आहे उमिरो कंदव, पैसो हूंदो न उमिरो कंदव, पैसो तव्हांखे हूंदो न त तबलीग ते वञी सघो था, पैसो हूंदो हज करे सघो था। हिन ज़माने में काफ़ी अहिड़ा कम आहिनि जेके पैसे सां कनेक्ट आहिनि, ऐं पैसे खे अल्लाह ताला क़ुरान हकीम में इंसान जे रहण जो हिकु ज़रियो बयानु कयो आहे। त ईअं सफ़ा सूफ़ी बिल्कुलु न थी वञो कंहिं वांगुरु त न साईं पैसो त जेको आहे कंहिं कम जो न आहे। हिन टाइम असां मुस्लमान, मां ॻाल्हि दावा सां कयां थो, हे 600 ऐं 700 साल जे दरमियान, 600-700 साल जेको पोइ ते गुज़रियो आहे न, इन दरमियान जेकॾहिं अगरि असां मुस्लमान वटि पैसो ज़्यादा हुजे न, हिन टाइम मुस्लमान दुनिया जे अंदरि सभिनी खां तरक़ी ते हुजनि हा। ज़्यादा में ज़्यादा मुस्लमान तरक़ी में हुजनि हा। इन 600-700 साल जे अंदरि मुस्लमान वटि पैसो इंतिहाई कमज़ोर थी वियो, ऐं दुनिया जी जेकी ताक़त आहे जंहिंखे ख़ुदा सबबु बयानु कयो आहे उहो जेको आहे कुफ़ार जे कंट्रोल में हले वियो। त पैसो ज़रूरी आहे, कमाइणो पवंदो, कमायो। नमाज़ पढ़ी करे फौरी तो निकिता वञो मस्जिद खां, वञी करे दुकान ते महिनत कयो, नमाज़ पढ़ी करे फौरी तो वञी करे मुलाज़िमत कयो। त ॾिसो क़ुरान हकीम अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअति फसअू इला ज़िक्रिल्लाह। अल्लाह ताला फरमायो जुमे जे ॾींहुं अचो, नमाज़ पढ़ो। ऐं पोइ अल्लाह ताला मुतसिल इहा आयत बयानु कई। अल्लाह ताला फरमायो नमाज़ पढ़ी करे पोइ फौरी तौरु वञो कम ते, ज़मीन जे अंदरि फैलिजी वञो, ऐं मां अल्लाह जे रिज़्क़ खे जेको आहे तलाश कयो। हे छा, हे अल्लाह ताला रिज़्क़ कमाइण जो हुकुम ॾिनो आहे। त साईं सूफ़ी थी करे बिल्कुलु न वियो। हिकिड़ा माण्हू चवनि न साईं बसि मां हाणे आलिम थियो आहियां, मां बसि हिते वेही करे पढ़ाईंदुमि, मां कमकार न कंदुमि। त हक़ीक़त में अल्लाह ताला ॾींदो, पर जेको दुनिया जो को कारोबार तव्हांखे इस्तेमालु करिणो पवंदो, दुनिया जो कमु जेको तव्हांखे करिणो पवंदो। अगरि न कंदो पोइ माज़रत सां सुवालु कंदव, ऐं सुवाल खे सवली सिंधी में पिनणु चइबो आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि जी हिफ़ाज़त अता फ़रमाए इन शइ खां। साईं वितर नमाज़ में आख़िरी तकबीर रहिजी वञे जंहिंमें दुआ कुनूत पढ़ी वेंदी आहे, छा पोइ सजदा सहव कयो त नमाज़ थी वेंदी? बिल्कुलु नमाज़ थी वेंदी। वितर नमाज़ जे अंदरि आख़िरी लास्ट जेकी आहे तकबीर लॻाए करे पोइ दुआ कुनूत पढ़ी वेंदी आहे। हाणे इन में कंहिं बि मुस्लमान खां दुआ कुनूत विसरी वई, तकबीर लॻाइणु विसरी वई, पोइ उहो सजदा सहव कंदो। उहो मुस्लमान पोइ सजदा सहव कंदो। ऐं सजदा सहव जेकॾहिं अगरि कंहिं बि न कयो त पोइ वितर नमाज़ खे जेको मोटणो पवंदो। त ॻाल्हि सम्झ में अची वई? न आई आहे सम्झ में।
कंहिं मुस्लमान वितर नमाज़ पढ़ी, वितर नमाज़ आहे न आहे साईं, वितर आहे न आहे, ख़ामोश ईअं लॻी पई आहे त वितर नमाज़ थींदी न आहे। वितर नमाज़ इशा नमाज़ खां बाद में पढ़ी वेंदी आहे, उन में लास्ट में तकबीर लॻाई वेंदी आहे, दुआ कुनूत पढ़ी वेंदी आहे, लास्ट में तकबीर कोई न लॻाए सघियो, दुआ कुनूत बि न पढ़ई, रुकू मिले वियो, पोइ हाणे उहो सजदा सहव कंदो। अगरि सजदा सहव न कयईं न त वितर नमाज़ जेको मोटाए, इहो हिन जो हुकुम आहे। साईं मोर पखी जो गोश्त खाइणु कीअं आहे? हलाल आहे, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। मोर पखी आहिनि, इन जो गोश्त हलाल आहे। कोई मुस्लमान जेकॾहिं खाए थो खाई सघे थो, भई कंहिंजी तबियत में मैच नथो थिए त उन लाइ जेको कंहिं क़िस्म में कोई बि मसइलो न आहे। इहे हलाल शयूं आहिनि, छो त मोर पखी जो जेकी ख़ुराक आहे उहा ग़िज़ा जेकी आहे त उहा हलाल आहे। ऐं मुतलक़न पूरे इस्लामी कंट्री सभिनी मुस्लमाननि जे नज़दीक ऐं तमामु वॾे उलमा जा फ़तवा आहिनि त मोर पखी जेको आहे उनखे खाई सघो था, उहो हलाल जेको आहे पखी आहे, कंहिं क़िस्म में कोई बि जेको आहे टेंशन न आहे। साईं फ़ौत थी वियल वालदेन या रिश्तेदार जो असां उमिरो या हज करे सघूं था या नथा करे सघूं? करे सघो था साईं, कोई बि मसइलो न आहे। वालिद साहिबु इंतकाल करे वियो, तव्हां वियो सऊदी अरब उमिरे ते, इन खां बाद में तव्हां पंहिंजो उमिरो कंप्लीट कयो ऐं इन खां बाद में हाणे तव्हां चओ था त अमड़ जेकी आहे गुज़ारे वई आहे या अबो गुज़ारे वियो आहे त मां हाणे उनजो नफ़ली जेको उमिरो कयां त बिल्कुलु जेको आहे जाइज़ा करे सघो था। इन जे बारे में रिवायत बि आहे, हिकु औरत आई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़, उनजो साईं मुंहिंजी अमड़ जेकी आहे इंतकाल करे वई आहे, पर उनजो इरादो इहो हो त मां हज कंदुमि। त हाणे तव्हां छा फ़रमायो था? छो त नबी जी मौजूदगी में यकीन तौर ते फ़तवा त जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾींदा, नबी खां अलावा कोई साहबी बि फ़तवा न ॾींदो। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो तुंहिंजी अमड़ जो इहो इरादो हुयो त उहा हज कंदी, हाणे इंतकाल करे वई आहे, फ़रमायो हाणे तूं उनजो हज करे सघें थी, तूं उनजो हज करे सघें थी। त अहिड़ी तरह नफ़ली बंदो हज करे सघे थो, नफ़ली उमिरो करे सघे थो। हा, अहिड़ी तरह जेकॾहिं वक़्तु कुशादो आहे त नफ़ली जेको आहे क़ुर जी तिलावत बि जेको आहे पहुचाए सघूं था। जीअं असां तमामु मुस्लमान कंदा आहियूं त क़ुर खे कंप्लीट करे इन खां बाद में असां जेतिरनि जा नाला खणंदासीं त अलाह क़ुर जो मां ख़तमु कयो आहे, हिन में मुंहिंजे अबे खे बि अजुर मिले, अम्मा खे बि जेको अजुर मिले, ऐं ॾाॾे खे बि, नाने खे या तमामु रिश्तेदारनि खे अजुर मिले, त अलाह ताला हिकु क़ुर जो ख़तमु तमामु मुस्लमाननि खे उनजो अजुर ॾेई छॾींदो आहे। इरादो तव्हांजी नियत जे मथां डिपेंड आहे। बसि जेको बि नेक अमल कयो था उन में जेके मरी विया आहिनि उनजो नालो शिरकत कयो था, बिल्कुलु उनखे नेकी यकीन तौर ते मिले थी। साईं जुमे जी नमाज़ जे लाइ नियत करणु कीअं आहे? अच्छा, जुमे जी जेकी नमाज़ असां पढ़ंदा आहियूं इन में काफ़ी साथी चवंदा आहिनि साईं हाणे नियत कीअं कजे, नियत कीअं कजे? ज़बान सां नियत ज़रूरी न आहे नमाज़ जे लाइ, ज़बान सां नमाज़ जे लाइ नियत ज़रूरी न आहे। असुली नियत दिलि जो इरादो आहे। बसि पेशमाम जे पोयां बीठो, हे काफ़ी आहे। बसि मां जुमे नमाज़ स्टार्ट कयमि न, तव्हांजे लाइ हे काफ़ी आहे। दिलि में तव्हां इहो इरादो कयो त मां जुमे जूं बरक़त जो नमाज़ थो पढ़ां, पुठियां पेशमाम जी आहियां, अल्लाहु अकबर। बसि दिलि जे अंदरि इहो इरादो, नमाज़ थी थी वञे। असांजा काफ़ी जेको आहे नॉर्मल मुस्लमान परेश कंदा आहिनि, न बा तूं नियत न कई न तुंहिंजी नमाज़ ई न थींदी। त ज़बान सां जेकॾहिं कोई नियत करे थो त बि ठीकु आहे, पर प्लस में मां ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां थो ज़रूरी न आहे जीअं हे नियत कई वेंदी अल्लाहु अकबर, नियत कयमि नमाज़ बरक़त जुमे जूं फ़र्ज़, पुठियां पेशमाम जे, मुंहुं तरफ़ काबतला जे, सना वास्ते अल्लाह ताला जा अल्लाहु अकबर। त मां इनखे बि ठीकु थो चवां, कोई मुस्लमान इहा नियत करे थो ठीकु आहे, पर कोई इहा नियत नथो करे त उनजे बारे में छा हुकुम आहे? उनजे बारे में छा हुकुम आहे? उनजे बारे में हुकुम इहो आहे त सिर्फ़ु दिलि में इहो तव्हां इरादो कयो था त मां ज़ोर नमाज़ ते बीठो आहियां, मां जुमे नमाज़ ते बीठो आहियां, कम से कम तव्हांखे रकायतुनि जो इल्मु थियणु खपे त रकायतूं मां केतिरो पढ़ंदुमि। हाणे यकीन तौर ते बरक़तूं पढ़ंदो सही जुमे ते, जुमे खां बाद में सुनत आहे, सुनत लाइ बि सेम इहा ई नियत आहे। दिलि में इरादो कयो इहा नियत आहे। बसि आसान बनायो, इस्लाम जेको आहे न इंतिहाई आसान आहे, उनखे मुश्किल न बनायो वञे त हे हीअं न कंदव त तव्हांजी नमाज़ न थींदी। नमाज़ खे क़बूल करण वारी अलाह जी ज़ात आहे, सिर्फ़ु दिलि जे अंदरि इहो इरादो थियणु ज़रूरी आहे।
त इंशाअल्लाह तमामु साथी इन ते अमल कंदासीं। व आख़िरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।